मोरो शहर के अलफुकरा कॉलोनी के रहवासियों पारां 10 वरियन के नीगर रियाज़ चांडियो के गिरफ़्तार करण ते पुलिस खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते ख़ादिम हुसैन चांडियो, मसमात ज़ैन ऐं ॿियनि गरबातियुनि चयो त मोरो पुलिस असांजे 10 वरियन के नीगर रियाज़ के गिरफ़्तार करे वई आहे। संदसि जी आज़ादी लाइ पुलिस 2 लाख रुपया रिश्वत घुर करे रही आहे। उन्हनि वसवारनि खां मुतालबो कयो त नीगर के आज़ाद करायो वञे। ॿी सूरत नीगर के कुछ भी थियो त उन जी ज़िम्मेवार पुलिस हूंदी। लालू रैंक में ज़िले कंबर शहदाद कोट के DSP मुज़म्मिल सुमरो की अगवानी में लालू रैंक भरसा गोठ रेडर मुगेरी में दुआरिन की गोला लाइ सर्च ऑपरेशन कयो वियो। दुआरी न मिलण तां पुलिस गोठ मां चौपायो माल काए ओताकुन के बायूं ॾेई छॾियूं। जॾहिं त होटल ते वेठल खानगी TV चैनल के रिपोर्टर के भी पुलिस गिरफ़्तार करे वई। गुज़रियल 2 हफ़्तनि दौरान पुलिस मुसलसल घुरबल जवाबदारनि खिलाफ ऑपरेशन करे रही है, पर हिन महिल ताईं पुलिस के को भी जवाबदार हथ नाहे अची सघियो। मोरो में JUI तालके मोरे के सॾ ते ख़त्म नबूअत रैली कढी वई। रैली के अगवान अब्दुल रशीद बिरोई, अब्दुल मालिक अबड़ो ऐं ॿियनि चयो त ख़त्म नबूअत ते ईमान रखण हर मुसलमान की बुनियादी अहम शर्त है, जंहिंखां इनकार कंदड़ पाण खे मुसलमान नथो सॾाए सघे। ख़त्म नबूअत कानून में कंहिं क़िस्म की तरमीम या मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। मुडेरोलाल में गुज़रियल रात फुर दौरान हथियारबंदन रिटायर्ड पुलिस एहलकार अब्दुल मजीद साहवाल के पुट के ज़ख्मी कंदड़ जवाबदारन की गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अब्दुल मजीद चयो त जवाबदार सद्दाम साहवाल, रज़ा साहवाल, शाहिद साहवाल ऐं वक़ार साहवाल मुंहिंजे पुट खां मोटरसाइकिल फुर करण की कोशिश कई। मज़ामत करण ते हथियारबंदन पुट के ज़ख्मी करे फरार थी विया। वाक़े खिलाफ केस दाख़िल थियण बाद बाअसर मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। कंडियारो में कच्चे के बचाव बंधन ते कायम रिलीफ कैंपुन जो जायज़ो वठण लाइ मुख्तियारकार कंडियारो वसीम लाशारी पहुची वियो। मेडिकल कैंपुन ते इलाज लाइ दवाऊं ॾिनियूं। मुख्तियारकार मूजिब इम्कानी बोध के ख़दशे सबब रिलीफ कैंपूं क़ाइम कयूं आहिनि। कच्चे में रहंदड़ माण्हुनि खे ॿेड़ियुनि ज़रिए पके तरफ़ मुंतक़िल करे रहिया आहियूं।